गौसपुर बरसा इंडस हाईवे के उनड़वा वाले इलाके में कंदकोट शोरूम का नई मोटरसाइकिल खरीद करे वापस गौसपुर ईंदे रस्ते में टिन बुट बदल हथियारबंदन की ॻोठ रईस मोहम्मद हयात वासी मोहम्मद मूसा उगाई का हथियारन के ज़ोर ते मोटरसाइकिल फुरकण की कोशिश कई। ॻोठाणे पारां मज़ाहमत ते एॾो वारनि खेसि गोलियूं हणी सख़्त ज़ख़्मी करे फायरिंग कंदा फरार थी विया। गौसपुर पुलिस वाक़े जे इतला मिलण ते वाक़े वारे हंधि पहुती, जॾहिं ॾोवारी पुलिस जे पुटण खां अॻु ई फरार थियण में कामयाब थी विया। वाक़े जे इतला मिलण ते ज़ख़्मी नौजवान जा वारस वाक़े वारे हंधि पहुची मूसा उगाई के खणाए रूरल हेल्थ सेंटर गौसपुर में आणे खेसि इब्तिदाई तिबी इमदाद बाद गणती जोगी हालत में सखर अस्पताल मोकिलियो। बे तरफ़ गौसपुर भरिसां गोड़दड़ी सुंदराणी वारे इलाइक़े में बागड़िन के कब्रस्तान वटि 30 सालन के जीवन महाराज पुट लक्ष्मण घरू अणबत तां गिची में रसो ॿधी आपघात करे छॾियो। फौत थियल नौजवान घर में अकेलो हुयो ऐं संदसि घर भाती ॿाहिरि वियल हुआ त पोयां हुन रसो गिची में ॿधी फाहो खाई आपघात करे ज़िंदगी जो ॾीओ विसाए छॾियो। ॻोठाणे राब्तो करण ते ॿुधायो त फौती नौजवान कराची में फेरी करे गुज़र सफ़र कंदो हुयो। पीउ खे अकेलो पुटु हुयो। कुझु ॾींहं अॻु घर भातियुनि सां कंहिं ॻाल्हि ते कावड़ियल हुयो ऐं अॼु घर में अकेलो हुयो त अहिड़ो अमल करे पंहिंजो अंत आणे छॾियो। वारसनि जे घर पहुचण ते कोराम मची वियो। संदसि अमड़ खे बेहोशा दौरा पइजी विया। ॿिए पासे पूरे ॻोठ में सोग पखिड़िजी वियो। होॾां नापरकोट लॻो तालके खानपुर के कच्चे में रहंदड़ जतोई बिरादरी के मुख़्तलिफ़ ॻोठनि में ॻोठाणनि के रोड रस्ता समेत ॿियूं बुनियादी सहूलतूं न हुजण करे पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा क़तरा पीआरण खां इनकार करे छॾियो आहे। कहिड़ा ॻोठ बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहिनि, उन्हनि जो कहिड़ो मुतालबो आहे, हिन ॻोठाणे जी ज़बानी ॿुधूं था। असांजी पोलियो वर्करनि खे ऐं DC साहब खे असांजी अपील आहे त जेके बि सरगीर ॿार ॾिसो था तव्हांजे अखियुनि अॻियो वञनि त इहे स्कूल ॾे न पढ़ी सघनि था, न वञी सघनि था। चोरी शाख निवारण जी एॾी त तकलीफ़ आहे जो महीनो पढ़नि था त 6 महीना वरी पाणीअ जे करे वरी पोइते थी था वञनि। हाणे इहा असांजी आहे त पोलियो वारनि खे ऐं DC साहब खे असांजी अपील आहे त महिरबानी करे को पुल जो कुझु कनि। जो न कयूं त असां पोलियो ॿोलियो न पीआईंदासीं। छा बि थी पवंदो, हे जेको बि 70-80 ॿाल आहे असांजो बॉडी कार्ड आहे। 10 खां 15 घर थींदा हिते जेके बि आहिनि 80-90 ॿाल असांजे आहे। हथा ॻोठ अरबेलो बडाणी चोई शाख 7 माइल ऐं 6 माइल जे विच में त असांखे एॾी त तकलीफ़ आहे जो असांजा ॿाल हे कुल स्कूल जे लाइक़ कोन। तव्हां ॾिसी सघो था, तव्हांजे अखियुनि अॻियो वञे त महीनों वञनि था, महीने खां बाद में उते ई साॻो मोटी अचनि था। निवाण वही आयो, उनखे असां रवानो कयूं था त उनजा बाल बच्चा चवनि था इनखे थधि लॻंदी, पाणीअ में बुॾंदा। असांजी जेके बि आहिनि पोलियो वर्कर, DC साहब, शिकारपुर ऐं रोज वारा सभिनी खे असांजी अपील आहे त महिरबानी करे असांजो गौर कनि, असांखे पुल मिले। असांजो मुतालबो इहो ई आहे, न त असां पोलियो कॾहिं बि न पीआईंदासीं। हे जेके बि ॿाल आहिनि भली माज़ूर थी वेंदा, माज़ूर करणु चाहियूं था, बाक़ी पोलियो कॾहिं बि न पीआईंदासीं। असांजो मुतालबो इहो ई आहे।